केर तो चाहे भगवान खाईंदा ना आहिनि, अॼु बि भगवान भोग लॻाईंदा आहिनि, पर अॼु कोई भोग लॻाइण वारी शबरी आहे छा? जे उन प्रेम सां भगवान खे पुकारियो हुयो, यादि कयो, पंहिंजे गुरुअ जा वचन पालन कया, शबरी माता। तव्हांखे ख़बर आहे भगवान रघुनाथ माता शबरीअ खे कीअं मिलिया? कंहिंजी कृपा सां? उन्हनि जे गुरुअ जी कृपा सां। तव्हांखे ॿुधायूं उन्हनि जे जीवन जी घटना भाई, ॿुधंदव ध्यान सां। नालो त ॿुधियो अथव न शबरीअ जो, माता शबरी जे भगवान रघुनाथ जो इंतजार कयो, भगवान खे छा खाराया? झूठा बेर। भगवान उहे स्वीकार कया जॾहिं भगवान वनवास में हुया था। मां तव्हांखे उन्हनि जे जीवन जो छोटो सो परिचय ॾियां माता शबरीअ जो। शबर जाति जी हुई, तॾहिं नालो पइजी वियो शबरी। कोई उनजे साम्हूं न वेंदो भई नंढी जात जी आहे, कोई उन्हनि सां ॻाल्हाईंदो न हुयो, पर मन में भाव हुयो कि मुंहिंजे नगर में हिकिड़ा ॾाढा महान संत रहंदा आहिनि जिन जो नालो हुयो मतंग ऋषि। उहे संत रहंदा आहिनि, मां उन्हनि जी सेवा कयां। कई बार उन कोशिश कई सेवा करण जी संतनि जी, त उन्हनि जा जेके सेवादारी हूंदा, जेके शिष्य हूंदा, उहे रोके छॾींदा, चवंदा बसि कर, तूं जहिड़ी नंढी नीच माण्हू संतनि जी सेवा कंदी, हल परे थी भाई। सेवा न करण ॾींदा, साम्हूं न अचण ॾींदा संतनि जे। कोई सेवा न मिलंदी त माता शबरी हिकिड़ी सेवा ॻोल्हे वरिती। चओ हरे राम। कहिड़ी सेवा कई ख़बर अथव? मतंग ऋषि जाते आश्रम में रहंदा, उन आश्रम जे ॿाहिरि अधु राति जो वञी करे बुहारी पाईंदी। अधु राति जो वञी करे बुहारी पाईंदी, रस्ते ते पूरो रस्तो साफ़ करे रखंदी माता शबरी। छाजे लाइ? कि सुबुह थिए त मुंहिंजा संत मतंग ऋषि पंहिंजे सेवकनि सां गॾु जेॾी महिल जंगल में वेंदा नदीअ ते स्नान करण जे लाइ, त उन्हनि खे हिकु बि कंकड़ पत्थर न लॻे, हिकिड़ो बि कंडो न लॻे मुंहिंजे गुरुअ खे। मनी मन उन गुरु धारण करे छॾियो मतंग ऋषिअ खे। बुहारी त पाईंदी, पोइ कमाल जी ॻाल्हि, भाव ॾिसो, सुम्ही करे लेथड़ियूं पाए करे ॾिसंदी कि कोई कंकड़ या पत्थर रहिजी न वञे। अगरि रहिजी वियो आहे त मूंखे लॻी वञे, पर सुबुह जो संतनि खे न लॻे। ये सेवा कंदी केर? माता शबरी। हिकड़ी संतन जी नजर वही कि अरे भाई रात जो ते रस्तो ॾाढो ख़राब लॻंदो आहे, कंडा पिया हूंदा आहिनि, सुबुह थींदी आहे रस्तो पूरो साफ़ थी वेंदो आहे, इहो कीअं केर थो करे? तॾहिं कंहिं जानकारी ॾिनी कि साईं असां मां तो कोई न कंदो आहे, पर ख़बर मिली आहे कि रातो रात हिकिड़ी नंढी जात जी कोई शबरी आहे, उहा ईंदी आहे ऐं रस्तो साफ़ करे वेंदी आहे। हुन कई बार कोशिश कई आहे तव्हांजी सेवा करण जे लाइ, पर हाणे हुन लिकी लिकी ये सेवा शुरू कई आहे। मतंग ऋषि ॾाढो प्रसन्न थिया। मतंग ऋषि सॾु कयो शबरीअ खे पंहिंजे आश्रम में। तॾहिं हुननि जो कई ॼणनि विरोध कयो कि साईं हिनखे कीअं तव्हां आश्रम में राईंदव, घुराईंदव? चयो न भैया, हिन जो भाव स्वीकार आहे, प्रेम स्वीकार आहे। मतंग ऋषि चयो तोखे सेवा करणी आहे? हा साईं, मूंखे जीवन भर तव्हांजे चरणनि जी, तव्हांजे आश्रम जी, तव्हांजे धाम जी, तव्हांजे भक्तनि जी सेवा करणी आहे जीवन भर। मतंग ऋषि चयो ठीकु आहे, पासे में तू कुटिया ठाहे, हिते रहो, रोज सेवा कर। जीवन भर माता शबरी सेवा कई, जीवन भर। जॾहिं मतंग ऋषि जो अंतिम समय आयो, चोलो छॾणो हुयो, उन्हनि खे ख़बर पइजी वई त पंहिंजे सेवकनि खे सॾु कयो, सभिनीनि सां मिलनि पिया, सभिनीनि सां मुलाक़ात कनि पिया। कंहिं सेवक खे उन्हनि पंहिंजो चोलो ॾिनो, भई खण हाणे लटा तूं संभालजा। कंहिंखे पंहिंजी माला ॾिनी, कंहिंखे ग्रंथ ॾिना, कंहिंखे कुझु ॾिनो, कंहिंखे कुझु ॾिनो, सभिनीनि खे भेटा ॾियनि पिया। मतंग ऋषि सभिनीनि सां मुलाक़ात करे आख़िरी में ॾिठऊं त हिकिड़े कोने में केर बीठी आहे? माता शबरी। उहो रोए थी जार जार। उनखे सॾु कयूं, अरे तूं रोए छो थी? तॾहिं माता शबरी चए थी कि मुंहिंजा सतगुरु ऐं मुंहिंजा साईं, मां रोज तव्हांजा दर्शन करे त जीअंदी आहियां, ऐं तव्हां चओ था कि हाणे असांजे हलण जो समय थी वियो आहे, तव्हांजो छॾे हली वेंदव त तव्हांजे बिना मां छा कंदमि? या त सतगुरु तव्हां रही पओ या मूंखे वठी हलो। चओ हरे राम। तॾहिं मतंग ऋषि खिलण लॻा, चयो न न भाई, तोखे हिते ई रही करे भजन करणो आहे, सेवा करणी आहे, तव्हांजे बिना मां छा कंदुमि? तॾहिं मतंग ऋषि चवनि था, ॾिस शबरी, मां हर हिकु सेवक खे कुझु न कुझु ॾिनो आहे। ध्यानु ॾिजो भाई, असां सभु बि हिते जेके वेठा आहियूं, कंहिं न कंहिं संतनि सां जुड़ियल आहियूं, कंहिं न कंहिं दर जा असां बि सेवक आहियूं, कोई न कोई असांजा बि सतगुरु आहिनि, त असांजे लाइ इहा ॾाढी सुंदर ॻाल्हि। ध्यानु ॾिजो, मतंग ऋषि चवनि था मां हर हिकु सेवक खे कुझु न कुझु ॾिनो आहे। रोई करे चवनि था, पर शबरी तोखे ॾियण जे लाइ मूं वटि कुझु बि कोन्हे।
ऐं मां तोखे ॾेई बि छा सघंदुमि, जीवन भर तूं एॾे प्रेम सां सेवा कई आहे, मूं वटि ॾियण लाइ कुझु बि कोन्हे, पर हा तुंहिंजी सेवा क़बूल आहे, तुंहिंजी सेवा ते असां राजी थिया आहियूं। हिकिड़ो वचन तोखे था ॾियूं कि जंहिं भॻवान खे सॼी दुनिया ॻोल्हंदी आहे, उहो भॻवान तुंहिंजी सेवा जे कारण तुंहिंजो इहो फल थींदो, उहो भॻवान तोखे ॻोल्हींदो ॻोल्हींदो ईंदो। चओ हरे राम। जेकी पूरी दुनिया थी ॻोल्हे, हर भक्त भॻवान खे थो ॻोल्हे, पर शबरी भॻवान तोखे ॻोल्हंदो ॻोल्हंदो ईंदो। तुंहिंजी सेवा एतिरी क़बूल पइजी वई आहे। और ईअं ई थियो भगवान के, जॾहिं भगवान रघुनाथ के वनवास मिलियो तो भगवान रघुनाथ उन नगर में पहुता, हिक हिक माण्हू के बीहारे बीहारे करे पुछनि पिया मुंहिंजी शबरी काथे रहंदी आहे, मूंखे परिचय ॾियो, शबरी जो घर काथे आहे, ॿुधायो भाई शबरी काथे रहंदी आहे। हिक हिक खां पुछी पुछी करे भगवान माता शबरी जे घर में पहुता। और जॾहिं घर में पहुता तॾहिं भगवान जा दर्शन करे माता शबरी धन्य थी वई। उन्हनि प्रेम जे वश जूठा बेर खाराया, भगवान खाईंदा हुया, भगवान जा भाउ लक्ष्मण महाराज बगल में वेठा हुया, उहे भगवान के चवनि था प्रभु बेर जूठा अथव, जूठा बेर कीअं था खाओ? भगवान चवनि था लक्ष्मण तोखे बेर था नजर अचनि, मूंखे केवल शबरी जो प्रेम तो नजर अचे। चओ हरे राम। मां हुन जा बेर नथो खावां भाई, मां हुनजो भाव तो स्वीकार कयां। माता शबरी गदगद थी वई कि मुंहिंजे सतगुरनि जा वचन सच्चा थिया, भगवान आया।